We will fight. We'll go back and fight. My country hearkens for me. Why should I waste my time here in the Security Council? I will not be a party to the ignominious surrender of part of my country. You can take your Security Council. Here you are. I am going. शहीद जुल्फ़कार अली भुट्टो। सिंध जो भुट्टो ख़ानदान क़ुर्बानियुनि ऐं अवाम जी दिलनि ते राज करण सबबि मशहूरु आहे। पाकिस्तान जी सियासी उफ़क़ ते गहरा नक्श चिटींदड़ अवाम खे इज़्ज़त ऐं आजपे लाइ जमहूरियत जी राह ॾेखारींदड़ जुल्फ़कार अली भुट्टो ग़ैर मामूली शख़्सियत जो मालिक हो ऐं अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। जॾहिं हू अमली सियासत में आयो त तमामु थोरे अरसे में ई पंहिंजी सलाहियतनि सबबि पाकिस्तान जी सियासत जो महवर बणिजी वियो ऐं अॼु न रुॻो सियासत पर अक्सर सियासतदाननि ते संदसि असरु नुमायां आहे। संदसि मुख़ालिफ़ बि संदसि सलाहियतनि जा इनकारी न आहिनि। हिन मुल्की ऐं बैन अल-अक़वामी सतह ते पंहिंजी सियासी बसीरत मञाए चुको हो। सर शहनवाज़ ऐं लेडी ख़ुर्शीद जे घर 5 जनवरी 1928 ईस्वी ते जनम वठंदड़ जुल्फ़कार अली भुट्टो शुरूआत में लाड़काणे ऐं पोइ थोरो अरसो कराची में पढ़ियो। बाद में बम्बई हलियो वियो, जिथे कैथीड्रल स्कूल में दाख़िला वरिताईं ऐं उते जे ज़हीन शागिर्दनि में शुमार थियणु लॻो। उन स्कूल में संदसि दोस्ती पीलू मोदी सां थी, जंहिं अॻिते हली शिमला कॉन्फ्रेंस खां पोइ ज़ुल्फ़ी माई फ्रेंड नाले हिकु किताबु लिखियो। पढ़ाई दौरान भुट्टो साहब आलमी सियासत जो मुतालो ऐं मुशाहिदो कंदो रहियो। 1946 ईस्वी धारे अमरीका पढ़णु वियो, जिते बर्कली यूनिवर्सिटी कैलिफोर्निया मां सियासियात ऐं बैन अल-अक़वामी क़ानून जी तालीम हासिलु कयईं। सियासियात में BA ऑनर्स करे पोइ इंग्लैंड हलियो वियो ऐं ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जी क्रिस्ट चर्च कॉलेज मां क़ानून जी डिग्री हासिलु कयईं। हिन 3 सालनि जो कोर्स 2 सालनि में मुकमल करे वरितो, जेतोणीकि हिन जिन मज़मूननि जी चूंड कई उन्हनि लाइ रूमन ऐं लातीनी ज़बान पढ़णु ऐं उन में पास थियण बि लाज़मी हो। भुट्टो साहब ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां ई MA सियासियात जी डिग्री हासिलु कई ऐं पोइ बार एट लॉ जो इम्तिहान पास करे इंग्लैंड जे साउथ हैम्पटन यूनिवर्सिटी में बैन अल-अक़वामी क़ानून जो उस्ताद मुक़ररु थियो। उन वक़्तु हू पहिरियों एशियाई मुसलमान हो जंहिंखे उते पढ़ाइण जो एज़ाज़ु मिलियो। उन दौरान ई भुट्टो साहब खे पंहिंजे वालिद सर शहनवाज़ जी बीमार हुजण जो इतला मिलियो, जंहिं बाद हू नवंबर 1953 ईस्वी में वतन मोटियो ऐं वालिद जी ख़िदमत सां गॾु ज़मीन जी सार संभाल बि कयईं। जुल्फ़कार अली भुट्टे जी पहिरीं शादी संदसि सौट अमीर बेगम सां 1940 ईस्वी धारे थी, जॾहिं त संदसि ॿी शादी बेगम नुसरत भुट्टो सां 1951 ईस्वी में थी, जंहिंजो तालुक़ु असफ़ानी ख़ानदान सां हो। ऐं बेगम नुसरत भुट्टो जी कुख मां 1953 ईस्वी धारे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, 1954 ईस्वी में मीर मुर्तज़ा भुट्टो, 1957 ईस्वी में सनम भुट्टो ऐं 1958 ईस्वी धारे शहनवाज़ जूनियर जनम वरितो। वतन वापसि अची जुल्फ़कार अली भुट्टे सिंध मुस्लिम लॉ कॉलेज कराची में पढ़ाइणु शुरू कयो। गॾोगॾु वकालत जी प्रैक्टिस बि कंदो रहियो। हुन मुख़्तसर कैरियर में कामयाब वकील तौरु पाण मञायो। इतफ़ाक़ सां संदसि पहिरियों मुक़दमो जॾहिं सिंध हाई कोर्ट में पेश थियो त मुक़दमे जो फ़ैसिलो ॿुधाइण वक़्तु तरो के अंग्रेज़ चीफ जस्टिस मामूल ख़िलाफ़ भुट्टे साहब लाइ तासुर ॾिना त आउं एतमाद सां इहो चवणु चाहियां थो त मिस्टर भुट्टो मुस्तक़बिल में कामयाब इंसान बणिबो। 1956 ईस्वी में तरो के सदर सिकंदर मिर्ज़ा नौजवाननि जो हिकु वफ़द अक़वाम मुतहदा मोकिलियो, जंहिंमें जुल्फ़कार अली भुट्टे जो नालो बि शामिलु कयो वियो। तॾहिं त हू कोन वञी सघियो, पर 1957 ईस्वी में वेल वफ़द जी हिन ई अॻुवाणी कई। तंहिं वक़्तु संदसि उमिरि 29 साल हुई। 1958 ईस्वी में हिन जिनेवा में थींदड़ बहरी सरहदनि बाबति आलमी कॉन्फ्रेंस में शिरकत कई। जॾहिं जुल्फ़कार अली भुट्टे अमली सियासत में पेर पातो त पहिरियां 1958 ईस्वी खां 1960 ईस्वी धारे सदर अयूब जी काबीना में तिजारत जो वज़ीर मुक़ररु थियो। 1960 ईस्वी खां 1962 ईस्वी ताईं अक़लियती मामलनि ऐं क़ौमी तामीर नौ ऐं इतलात जो वज़ीर ऐं 1962 खां 1965 ईस्वी ताईं सनत कुदरती वसीलनि ऐं कश्मीर जे मामलनि जो वज़ीर रहियो ऐं 1963 ईस्वी खां 1966 ईस्वी ताईं परॾेही वज़ीर तौरु ज़िम्मेवारियूं निभायाईं। जॾहिं वटसि परॾेही वज़ीर जो कलमदान हो त हिन मार्च 1963 ईस्वी धारे चीन सां नई पॉलिसी तहत पाक चीन सरहदी हदबंदी बाबति मुआहिदो कयो
ऐं इहो अमल चीन सां दोस्ती जे ॾस में पहिरियों क़दम हो, जंहिं करे ई अॼु ताईं चीन जहिड़े वॾे ऐं मज़बूत मुल्क सां पाकिस्तान जी दोस्ती क़ाइमु आहे। उनखां सवाइ अफ़गानिस्तान, ईरान ऐं रूस सां पिणु भुट्टे साहब सरहदी ऐं तिजारती लाॻापा बहितर बणाया। पीपल्स पार्टी जो क़याम 1965 ईस्वी वारे पाक भारत जंग बाद तॾहिं रूसी रहनुमनि जी मदद सां ताशकंद मुआहिदो अमल में आयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ऐं अयूब ख़ान जे विच में इख़्तिलाफ़ उभरी आया, जंहिं जे नतीजे में भुट्टे साहब इस्तीफ़ा ॾेई छॾी। अहिड़े अमल सबबि संदसि शोहरत में वधीक इज़ाफ़ो थियो ऐं पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे संजीदगी सां हिकु नई सियासी पार्टी ठाहिण जो सोचियो ऐं उन सोच जो नतीजो इहो निकितो त 3 नवंबर 1967 ईस्वी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़याम अमल में आयो। डॉक्टर मुबशर हसन जीए, रहीम मुमताज़ अली भुट्टो, हयात शेरपाओ, मीर रसूल बख्श टालपुर, शेख मोहम्मद खुर्शीद, मेराज मोहम्मद ख़ान, खुर्शीद हसन मीर, मलक नवीद अहमद, मलक हामिद सरफराज़, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लिगारी इन्हनि माण्हुनि में शामिल हुआ जन पार्टी जी तश्कील वक़्तु पहिरीं इजलास में शिरकत कई। पीपल्स पार्टी 4 बुनियादी असूल वाज़े कया विया जेके पोइ पार्टी जी सुञाणप बणिया। 1, इस्लाम असांजो दीन आहे। नंबर 2, जमहूरियत असांजी सियासत आहे। नंबर 3, सोशलिज़म असांजी मईशत आहे। नंबर 4, ताक़त जो सर्श चश्मो अवाम आहे। उन वक़्तु उन्हनि चइनी असूलनि सां गॾु हिकु स्लोगन नारो बि गूंजो जेको रोटी कपिड़ा और मकान, अटो लटो ऐं अजो तौरु मशहूरु थियो। भुट्टे साहब पीपी जे प्लेटफार्म तां अयूब ख़ान ख़िलाफ़ु मुहिम हलाई, जंहिं बाद अयूब ख़ान खे इक़्तिदार छॾिणो पियो, पर हिन इक़्तिदार फ़ौजी सरबराह यहया ख़ान जे हवाले कयो। भुट्टे साहब जी महिनत ऐं ख़िदमत जे जज़्बे सबबि 1970 ईस्वी वारनि आम चूंडनि में पीपी ओभर पाकिस्तान मां वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी।